अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थींदो। छा मिठल खान हाणे पंहिंजी राबेल जी शादी ॿिए हंधि कराए छॾींदो। छा आख़िरकार मल्हार ॿी ॻाल्हि ते राज़ी हूंदो। छा रिस बालाजी खान राबेल सां शादी करण में कामयाब थी वेंदो। छा राबेल हाणे मल्हार सां सभु रिश्ता नाता ख़त्म करे छॾींदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ईअं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾिनो आहे। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल आमिर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदो। दोस्तों सब्सक्राइब करण सां को आवाज़ जो बेल न करंदो। काफ़ी असांजी हौसला वधे थी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहाणी ईअं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो मिठल जेको आहे उन माण्हुनि खे पक ॾेई छॾींदो। मतिलबु त पंहिंजे बैटर खे पक ॾेई छॾींदो। हाणे तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं शादी जूं तयारियूं त मां पंहिंजी राबेल जो संग तोखे ॾेई छॾियां। जेकॾहिं तो इन ॻाल्हि ते देरि कई त पोइ वधीक मसला बि थी सघनि था। उनजे करे मां देरि करण न पियो चाहियां। तोखां जल्द जेतिरो थी सघे त पोइ राबेल खे हाणे शादी करे पंहिंजी घर वठी वञे। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो मल्हार जेको आहे घणो परेशान हूंदो। मल्हार खे इन ॻाल्हि जी ख़बर पइजी वेंदी त मिठल जेको आहे राबेल जी ॿिए हंधि रिश्तो थो कराए त पोइ हू घणो परेशान हूंदो। उहो पंहिंजे पीउ खे तड़का ऐं तामा ॾींदो। उनखे चवंदो तो ईअं छो कयो, तो मुंहिंजे राबेल जे मथां ईअं इल्ज़ाम छो लॻायो, तोखे इल्ज़ाम ईअं लॻाइण न घुरिजे। हा तो इहो सुठो न आहे कि हाणे तोखां जल्द जेतिरो थी सघे त तूं चाचे मिठल खां माफ़ी वठी उन खां पंहिंजी ग़लती जो अदारो कर। अगरि जेकॾहिं तूं ईअं ग़लती जो अदारो न कयो त पोइ मिठल राबेल जी ॿिए हंधि शादी कराए छॾींदो। नूरल चवंदो त पुट मां हाणे मिठल खां कॾहिं बि माफ़ी न वठंदुसि। जो राबेल ईअं आहे ऐं ईअं हिते रहंदी ऐं उनजी तोसां शादी कॾहिं बि मां न कराईंदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो राबेल जेको आहे मल्हार सां मिलंदो। मल्हार खे चवंदो तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं इहो मुंहुं मां आसिरो लाहे छॾ त मां तोसां शादी कंदुसि। ऐं हाणे मां तोसां कॾहिं बि शादी नथो करे सघां। जेकॾहिं तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं मूं वारे रस्ते ते परे हटी वञ। जेकॾहिं तूं ॿीहर लाइ मूं वारे रस्ते ते अची वञे त पोइ बाबा साईं मूंखे ॾिसी वठंदो ऐं पोइ हू अञा बि मुंहिंजी बेइज़ती कराईंदो। उनजे करे मल्हार तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं हाणे मुंहुं मां आसिरो पले वञ। हाणे पाण ॿिन्ही जी कॾहिं बि शादी न थी सघंदी ऐं न ई पाण ॿई गॾु घुमंदासीं। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो रिस बालाजी खान जेको आहे ॾाढो ख़ुशि हूंदो। उनखे इन ॻाल्हि जी ख़बर पइजी वेंदी त मल्हार ऐं मिठल हाणे रिश्ता नाता सभु ख़त्म थी चुका आहिनि। रिस बालाजी खान हाणे इन ॻाल्हि जी फ़ाइदो वठण जी कोशिशि कंदो। मतिलबु त राबेल खे अगवा करण जी कोशिशि कंदो, राबेल सां शादी करण जी कोशिशि कंदो। दोस्तों उम्मीद त कहाणी आई हूंदी। तव्हांखे पसंदि असांखे ॾींदा। हाणे इजाज़त वरी तव्हां सां मिलंदासीं कि नई वीडियो में। जेसीं ताईं मुंहिंजो ख्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।